छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 26 ॾींहुं आहे। छा तव्हांखे चालीहा साहिब जे मंदिर जा 3 इंपॉर्टेंट रिचुअल्स ख़बर आहिनि। सुबुह जो तैयार थी, अरे हाँ यार नओं बाबा सूट वरी पातो आहे, हो शायद नई शइ आहे न इहा। और चवंदा आहिनि नई नुंहं 9 ॾींहं लथे बथे 10 ॾींहं। नाश्तो खाई ऑफिस में थोरो कमकार करे शाम जी चांहि पी पोइ निकितासीं झूलण जे मंदिर लाइ। मां बणिजी कबूतर मुंहिंजे अमर लाल दर अच गिट गिट गायां फरड़ा फड़कायां जिह वक्त कयां दीदार साईं जो हिकदम थिया हाज़िर। मां बणिजी कबूतर मुंहिंजे झूलण जे दर। पहिरों रिचुअल आहे लाल साईं जे जोत जो तेल पंहिंजे निरड़ ते ऐं गले ते ज़रूर हणिजो, इन सां तव्हांजे शरीर जा दुख दर्द दूर थी वेंदा। ॿियों रिचुअल आहे कि लाल साईं जे मंदिर जो अमृत जल ज़रूर पीजो। ऐं टियों आहे जोत साहिब जा फेरा ज़रूर पाइजो। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदिर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। मां बणिजी कबूतर मुंहिंजे झूलण जे दर। मां बणिजी कबूतर मुंहिंजे अमर लाल दर।